GM सैयद ADEF's ऑफिस जाम शोरो थे सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन जो सालियानो कन्वेंशन सयाफ जे मरकज़ी इलेक्शन थी गुज़री जंहिंमें सदर सैयद जलाल शाह बुखारी, सीनियर नायब सदर आफ्ताब सिंधी, नायब सदर वक़ार रज़ा चोलियानी, सेक्रेटरी जनरल न्याम आकाश देधड़, जॉइंट सेक्रेटरी कासिम शाहानी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी इसरार साहड़ ऐं फिनांस सेक्रेटरी दानिश खोसो चूंडिजी विया। सयाफ जे नए चूंडियल काबीना के सिंध यूनाइटेड पार्टी के सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो हलफ खड़ायो। सयाफ जे सालियाने कन्वेंशन की सदारत सिंध यूनाइटेड पार्टी के सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो कई। उन मौके ते सिंध SUP के मरकज़ी अगवानन रोशन अली बुरड़ो ऐं अमीर आज़ाद पमर शागिर्दनि के कन्वेंशन में शिरकत ऐं ख़िताब कयो। ॾिण त सयाफ जे सालियाने कन्वेंशन में सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तालीमी इदारनि खां सवे शागिर्दनि शिरकत। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।